बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हालत है। उम्मीद है तो सब दो ठीक ठाक होंदा। दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में छा थींदो, छा अचण वारो आहे, कहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा, पहिरियां ड्रामे में छा थी चुको आहे। मां तव्हांखे वीडियो में सॼी तफ़सील ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुझे यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे वीडियो की तरह। दोस्तों ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हां ॾिसी रहिया आहियो त वॾेरो गफ़ार खान भी ओठे वारा ॾांहुं फिरी चुको आहे ऐं ओठे वारा हिन वक़्तु जेको आहे त खैरूअ सां हथु मिलाइणु चाहिनि था ऐं खैरू भी दोस्तीअ जो हथु वधाइणु चाहे थो। ऐं दोस्तों हींअर रईस कमाल खान खे ख़तरो आहे, छाजे करे त हेॾां खैरू आहे ओॾां ओठे वारा ॿई धुरियूं मिली चुकियूं आहिनि ऐं रईस कमाल खान खे जेको आहे त ओठे वारा ऐं खैरू नुक़सानु पहुचाए सघनि था। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेको आहे त सिंध जो बहितरीनु अदाकार मजू सताला उर्फ़ ग़ुलाम जेको आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे में अनक़रीब मारिजी वेंदो रब जे हथां। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोस्तों उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पसंदि अचण ते असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।